दौलतपुर सफ़न रिपोर्ट फ़कीर हक नवाज़ कलंदरी घट तेल सप्लाई करे अवाम सां ज़ुल्म कयो पियो वञे। केपलर कंपनी जे पेट्रोल पंप खिलाफ़ ॻोठाणनि दाही ॾे आऊं सलमान आहियां ऐं पाक कलमो पढ़ी तो चवां त 1 लीटर ऐं 5 पॉइंट पेट्रोल विझराइण बाद गाड़ी 4 किलोमीटर भी न हली सघे। ॻोठाणो तू पंहिंजा पैसा वापस वठ पर ख़ामोश थी वञ ऐं असांजे पंप खिलाफ़ का बि दाह न कजां। पंप मैनेजर पंप जे मालिक अली बख्श मल्ला खे नोटिस वठणु घुर्जे ऐं अवाम सां ज़ाती बंदि थियणु खपे। ॻोठाणो तफ़सील हिकु ॻोठाणो नाले सफ़दर भुट्टो अवामी प्रेस क्लब दौलतपुर पहुची दाहींदे चयो त आउं शहर कंहिं कम सांगे आयसि त दौलतपुर बाईपास ते क़ाइमु केपलर कंपनीअ जे पंप तां 350 में 1 लीटर 5 पॉइंट विझराए ॻोठ रवानो थियसि पर 4 किलोमीटर भी गाॾी न हली सघी। जे बाद आउं वरी अधु लीटर विझराए जॾहिं पंप ते वापसि आयसि त पंप जे मैनेजर चयो त तोखे तुंहिंजा पैसा वापसि करियूं था पर तूं ख़ामोश थी वञ। जे बाद ख़बर पई त पेट्रोल पंप अली बख्श मल्ला जो आहे ऐं उन कंहिं पार्टीअ खे ठीके ते ॾिनो आहे जेको ठेकेदार तेल जी माप घटि हलाए इलाइक़े जे अवाम सां ज़ुल्म करे रहियो आहे। ॻोठाणे वधीक डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद के असिस्टेंट कमिश्नर काज़ी अमन के अपील कई आहे त दौलतपुर बाईपास ते क़ाइमु केपलर कंपनीअ जे पेट्रोल पंप ते घटि तेल सप्लाई करण ख़िलाफ़ छापो हणी कार्रवाई कई वञे ऐं अवाम सां इंसाफ़ कयो वञे।